जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं लाड़कानी शहर जे जनाबाग में, जिते जमायत अहल सुन्नत अलकासमिया पाकिस्तान जे तरफ़ां हर साल जीअं हिन साल भी शोहदाए करबला जी यादि में वॾो इज्तिमा मुनक़िद कयो वियो आहे। असां सां गॾु आहे दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ जे साहिबज़ादा प्रोफेसर मंज़ूर अहमद मशहूरी साहब। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन जो छा चवणु आहे। वल जमायत जो 143 जलसो आहे, पर ये जलसो ख़ासि करे मशहूरु थियो साईं मशवारे साईं खां पाण वॾे हिकिड़े कोशिशुनि सां ऐं अहले सुन्नत वल जमायत जो इज्तिमा 10 मुहर्रम ते सैयदना इमाम हुसैन साईं जे शान में ये जेको आहे कयूं, उन शान खे उजागर करण जे लाइ उन वक़्त खां वठी अहले सुन्नत जमायत ख़ुसूसन कासिम जमायत 10 मुहर्रम ते अज़ीम सां जलसो कंदी ईंदी आहे, जेको तव्हां ॾिसो था। अच्छा साईं, काओ जलसो आहे जेको आहे सो जमायत अहल सुन्नत अलकासमिया? मां सम्झां थो त इनखे बि ज़रे घटि 100 साल अची वेझा थिया साईं बादशाहनि जे वक़्त खां करबला जे शहीदनि जो मैसेज इहो आहे करबला शरीफ़ जो त हक़ ऐं सच ते हलो ऐं दीन इस्लाम ते हलो, उन जे लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां न की ॿारियो जो अलाह पाक खे राज़ी करे। मक़सद ऐं सबब इंतज़ामिया साईं अवां सां केतिरो तावन? हा साईं, इंतज़ामिया अवां सां केतिरो तावन? इंतज़ामिया असां सां भलो तावन कंदी आहे। भई हेॾे चकर ॾियणी ईंदा आहिनि, घड़ी खनि हलाईंदा, बाक़ी हूअं ॿियो तावन सभु कंदा आहिनि।